या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अथई अमर अबेदी तोखे दुआ साईं कदीर बाबे तोखे चाहियां केॾो प्यार कयो तो असां सां साईं साईं कदीर तूं सदा ख़ुशि हुजी अथई अमर अबेदी तोखे दुआ साईं कदीर तूं सदा ख़ुशि हुजी केॾो प्यार कयो तो असां सां साईं साईं कदीर तूं सदा ख़ुशि हुजी केॾो पढ़ायो तो प्यार ॾई केॾो सेखारियो तो प्यार ॾई केॾो पढ़ायो तो प्यार ॾई केॾो सेखारियो तो प्यार ॾई आहे सभिनी जी दिलि में मुंहिंजा साईं साईं कदीर तूं सदा ख़ुशि हुजी केॾो प्यार कयो तो असां सां साईं साईं कदीर तूं सदा ख़ुशि हुजी दुख बि मिलई पियो असांखे न जॾहिं सभु जो कसूर साईं दफ़ा कई दुख बि मिलई पियो असांखे न जॾहिं सभु जो कसूर साईं दफ़ा कई कोई दुख न ॾिनो तो असांखे साईं साईं कदीर मां बि तोखे चाहियां केॾो प्यार कयो तो असां सां साईं साईं कदीर तूं सदा ख़ुशि हुजी कुझु ज़िंदगीअ जा उॾड़ा लिखा ॻाए तो इम्तियाज़ शेर लिखा कुझु ज़िंदगीअ जा उॾड़ा लिखा ॻाए तो इम्तियाज़ शेर लिखा रमज़ान महीने में मदीने वञी साईं कदीर मां बि तोखे चाहियां केॾो प्यार कयो तो असां सां साईं साईं कदीर तूं सदा